हिकु भेरो बिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। अस्सलाम वालेकुम। हाँ बगरा छा सूरत हाल? सूरत हाल इहा आहे करीम बख्श, सरदार जा माण्हू आया हुआ, तुझी ॾाढी पुछा पे कयूं, ॾाढो ॻोल्हियो ते पर कोन मिली। छो ख़ैर त आहे? करीम बख्श, सरदार तोसां मिलण थो चाहे। चइबो त सरदार मूंसां मिलण थो चाहे, पोइ तव्हांजी छा सलाह? मिलजे, ज़रूर मिलजे। ख़बर अथई मूं उन्हनि खे छा चयो? छा चई? मूं उन्हनि खे चयो त करीम बख्श असांजो मुक़दम आहे, जहिड़ो हलंदड़ आहे। सरदार जेकॾहिं कंहिं ॿिए माण्हू वटि मिले त मिलबो, न त ठीकु आहे। इते अच न वड़े वा फ़क़ीरा, वाह जो होशियार थी वियो आहीं। पोइ उन्हनि फोन ते सरदार साहब सां ॻाल्हायो। शाम लियाकत अली खान जी उताक ते टाइम रखियो आहे। इते अच न। ठीकु आहे, हाणे ॾिसी रहिबो हिन ॻाल्हि खे। अस्सलाम वालेकुम लियाकत खान। साईं खुश चंगा भला पिया खैर बाबा इसमें साईं खुश चंगा भला पिया बणे खैर ठीक ठाक करे बेशका गाल के खुटाए बाबा जेको घुरजई सो तो के दींदासी। असांखे बाह मिले ऐं फ़ैसिलो खपे। भला ईअं था कयूं जो बिलावल जे माइटनि खां तोखे फ़ैसिलो वठी था ॾियूं, बाह मिलंदी त उहा बि तोखे ॾींदासीं। सरदार साहब, असांजे सरदारनि असांखे हिकु वक़्तु ॾिनो हो जेको गुज़री वियो। हाणे असांखे बाह मिलण जो वक़्तु घुरिजे बस। करी बेशक ॾाहो थी अकुल जी ॻाल्हि कर, बाह लभंदी त ॾींदासीं न। सरदार साहब, माण्हू त चवनि था त जेकॾहिं तव्हां चाहियो त हू ॿई अॼु ई हथ थी सघनि था। करी बेशक ॿाराणी ॻाल्हि न कर, चऊं था न त बाह लभंदी त ॾींदासीं। तव्हां सरदार आहियो, तव्हांजे लाइ असां वटि इज़त आहे। बाक़ी सरदार बिलावल वारनि असांजी इज़त खई आहे। तव्हां हफ़्तो चओ, महीनो चओ, पर असांखे बाह ॾियण जी तारीख़ ॿुधायो। असां फ़ैसिले लाइ बि राज़ी आहियूं ऐं छिक ताण मटारियूं था। लियाकत खान, तूं सम्झाईंसि, मामलो सिधो आहे, खामखा तो ॻाल्हि खे इंगाए। आओ करीम बख्श, तूं बहान खणी ज़िद था ल, अली ॾिने खान तुंहिंजे सरदार खे राज़ी कयो आहे। बाबा राज़ी त असां बि आहियूं, असांखे बसि फ़ैसिलो खपे ऐं बाह वापसि थियण जी तारीख़ खपे, साहिब मर्ज़ी सां। ॾिस करी मुश्किल, मूं तोसां वाइदो कयो आहे, बाह मिलंदी त ॾियण में देरि न कंदासीं। सरदार साहब, मूं वटि तव्हांजे लाइ इज़त आहे,
पर मां अकेलो बाबा कुछ नथो करे सघां। मां पंहिंजे सरदार सां मिली तव्हां सां मुदे जी ॻाल्हि कंदुसि। बाक़ी पंहिंजी बिरादरी वारनि ते पुरअमन रहण लाइ दबाव विझंदुसि। बसि मां त एतिरो ई करे सघां थो। अली नवाज खान बिलावल टूटियो भी यार आया समझ में किसो को न तो अचे पियो काॾे वियो को राब्तो भी को न तो करे न तो सा तो करे न मूंसां तो करे का ख़बर तो पए त आहे किथे। हैदर बख्श मूंखे तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। बाबा बिलावल ख़ैरियत सां आहे, ठीक ठाक आहे। तव्हां अजायो परेशान पिया कयो ऐं तव्हांजी परेशानी जे करे असांजो को कमु ई कोन थो थिए। रुगो माठ करे वेही रह, सब कम ठीक थी वेंदो। माठ करे कीअं वेहां? हेॾो सारो मामरो थी वियो आहे का ख़बर त पए। हैदर बख्श मूं तो अॻे में बि चयो आहे त बिलावल जो ज़िमो मुंहिंजो आहे। जॾहिं हर शइ जो ज़िमो मूं खयो आहे त पोइ हुन में तूं परेशान छो थो थी? हेलो केरु साहब? मां बिलावल पियो ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि? सभु ख़ैर? अबा किथे आहियो? चङो पोइ असां तोसां सुभाणे हुते मिली वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़। अली नवाज खान यो बिलावल जो फोन हो। छा बिलावल किथां पियो ॻाल्हाए? हैदर बख्श बिलावल कराची में आहे। छा कराची में? पैसा खुटादसि कराची में आहे। चए थो त पैसा खणी अचो पोइ वधीक हाल अहिवाल रूबरू कंदासीं। अली नवाज खान पोइ देर कहिड़ी ॻाल्हि आहे? हल तो हलूं अली ने खान ॾे। मां पाण इहो सोचां थो त अली ने खान ॾे फ़ैसिलो करायूं। पोइ चल तो हल न। ठीकु आहे हलो नी उते हल तो हलूं। बाबा बिस्मिल्लाह। सरदार साहब सलाम अलैकुम। सरदार साहब बिलावल वारा हथ अची विया। हाँ किथे? कैसा राब्तो के दौर नवाज खान? सही मूंसां राब्तो कयो मोबाइल ते ऐं कराची में बिल्कुलु ख़ैर सां। अली नवाज़ वारो कयो बाबा, कंहिं नमूने उन्हनि खे हथु कयो ऐं हिते वठी अचोनि त। सरदार साहब किथे मुंहिंजो पुटु मारिजी न वञे। हैदर बख्श मां सम्झां थो त तकड़ न कबी। सॼे मुल्क में अली नवाज़ खान वावेला मची पई आहे। ॿिन्ही ते ज़ोर था भरियूं त तलाक ॾियनि त जीअं मामिलो बणे। हैदर बख्श तेसि ताईं उन्हनि खां मोहलत था वठूं। मामिलो ठरंदो तीअं बाह मालिकनि खे मोटाए ॾींदासीं। ठीकु आहे साईं, पोइ मां जल्दी कराची रवानो थी वियो।